ڪشمور मां इलाइक़े जे ज़रीन मामले ॼाण मूजिबि कशमोर वेझो आडी 45 वटां गुज़िरियल राति ॻोठ बख्श अली खोसो वासी मोहम्मद पनाह खोसो खे नामालूम हथियारबंद मुबैना तौरु अगवा करे फरार थी विया आहिनि। वारसनि पुड़ अगवा जी तस्दीक कई आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान डेरा मोड़ पंप ते मुलाज़मत कंदो हो। घर वापसी ते आडी 45 वटां खेसि अगवा कयो वियो आहे। वाक़े वारे हंधि तां मोहम्मद पनाह खोसो जा जूता ॿियो सामान ऐं गोलियूं हथायूं आहिनि। उन्होंने SSP कशमोर कंदकोट बशीर अहमद बिरोही खे अपील कई आहे त असांजे नौजवान खे बाज़ियाब कराए असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।